सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल SindhTVHD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। ज़हर ज़िंदगी ज़हर ज़िंदगी रबन मां तोसां वाइदो तो कयां त तूं पंहिंजो पाण खे मुंहिंजे हवाले कर। सिर्फ़ हिकिड़ो ॾींहुं सुभाणे रेस गफ़ार ख़ान सां फ़ैसिलो आहे। रुगो फ़ैसिलो थी वञे जीअं ई उतां वापसि ईंदासीं त तोखे हितां आज़ादु कंदासीं। सुभाणे फ़ैसिलो आहे। जेकॾहिं कमाल खान ऐं हाकिम खान वारा गफ़ार खान खे मारण में कामयाब थी वञनि था त पोइ हू मुंहिंजो ई रुख कंदा, छो त रेस गफ़ार खान खां पोइ उन्हनि जो वॾे में वॾो दुश्मन मां आहियां। मां ॾिसां थी त तव्हां हार मञे वेठा आहियो। हा रुखसार बेगम, मां हाराए वेठो जिन जे हक़नि लाइ मूं जंग जोटी न उहे पोइ ते हटी विया। गौर मुंहिंजे प्यारनि ये खे भोरे भोर भोर करे छॾियो आहे। थोरो सोच त जॾहिं मैदान ते मां लहंदुसि त पोइ हुनजी कहिड़ी हालत थींदी। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा।